मची शौकत कॉलोनी में सफ़ाई न थियण सबबि गंदे कचरे जा ढेर लॻी विया आहिनि जे सबबि रवासी सख़्त ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली टावरी हिन रिपोर्ट में। जिराज जे दिन सां हींअर काज़ीमन जी शौकत कॉलोनी मौजूदु आहिनि जिथे सफ़ाई न थियण ख़िलाफ़ जेके कॉलोनीवासी आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। वधीक उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। 2 महीने खां मुसलसल माना टाउन कमेटी जी नाहेली आहे जेको माना हिते सफ़ाई करण लाइ तयारु न आहे, न को स्प्रे आहे न को छा। वञूं था टाउन कमेटी में अचूं था हिते सफ़ाई कयो, केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे, केरु अचण लाइ तयारु कोन्हे। भाई कॉलोनी में सभु वॾो किन लॻो पियो आहे। हर शइ बजट हींअर आयूं त चयूं पिया तरक़ियाती कम थींदा उहे बजटूं वयूं अलाए काॾे सभु पीपल्स पार्टी वारा मिली भगत करे सॼो खायो था वञनि। सॼाए गटर सॼाए कटियूं किन लॻियूं पियूं आहिनि, न ॿुहारी न का छा, मच्छरनि खाई ॿारनि खे बीमार करे छॾियो आहे। महिरबानी जेका स्कीम आहे जेका आयल आहे केरु खायो थो वञे छा। वॾो मच्छरनि जो गटरनि जो कलियुनि जो पाणी उथलिया पिया निकिला ॿार जेके आहिनि सॼा स्कूल वञण लाइ तयारु न आहिनि, जो ॿुधनि पिया गटर खुलिया पिया आहिनि, किथे ॿार किरे थो की वञूं था टोन वारे खे नाल एतिरो आहे जो वञूं था 2 महीननि में असां वटि नाल में हिकिड़ो खलासी नथा मोकिलिनि जेको हिते मुक़ररु करे कमु कनि। असांजो मुतालबो आहे त असांखे कानूनी सफ़ाई करे ॾिनी वञे, बाक़ी केरु बि अचण लाइ तयारु न आहे। असां सभु हिननि वटि विया आहियूं टाउन वारनि वटि, केरु बि असांजी ॿुधण लाइ हिते कोन्हे को। महिरबानी करे असांजी सफ़ाई कराए ॾिनी वञे। गुज़िरियल 2 महीननि खां असांजी कॉलोनी सफ़ाई न थी सघी आहे। उन्हनि टाउन सां में अख़्तियारियुनि खां इहो ई मुतालबो कयो त ख़ुदा असांजी कॉलोनी सफ़ाई कराए ॾिनी वञे। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती TV न्यूज़, काज़ीअमन।